Subscribe to our channel, Sun TV News, and press the bell icon for the latest updates. शहीद बेनज़ीराबाद बेरो टाइम सां गॾु आवां जो मेज़बान ज़ुल्फ़कार ख़ासकली अॼु असां ज़िले शहीद बेनज़ीराबाद जे इंतिहाई तारीख़ी शहर काज़ी अहमद में मौजूदु आहियूं, जिते ही क़ौमी शाहराह ते शहर मौजूदु आहे। उन जे हवाले सां अॼु असां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हिते जेके RSC इस्पताल आहे या शहर जे जेके मुख़्तलिफ़ 7 वार्ड आहिनि उन हवाले सां हिते कहिड़ा मसइला आहिनि। टाउन कमेटी जेकी काज़ी अहमद आहे उनखे हर वार्ड खे हर महीने सिर्फ़ु तरक़ियाती कम जे लाइ 4 लाख रुपया बजट मिले थी, यानी हिकु साल में 50 लाख रुपया उन्हनि खे सिर्फ़ु तरक़ियाती कम लाइ मिले थी। इस्पताल में लखे रुपयनि जूं दवाऊं मिलनि थियूं। उन हवाले सां अॼु असां कोशिशि कंदासीं त हितां जे शहरनि सां, हितां जे माण्हुनि सां, इस्पताल में आयल मरीज़नि सां ॻाल्हि ॿोल कयूं त वाक़ई बि काज़ी अहमद इस्पताल में या काज़ी अहमद शहर में माण्हू कहिड़नि मसइलनि जो शिकार आहिनि। उन सां गॾु कोशिशि कंदासीं त माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल करण सां गॾु हितां जो इंतिज़ामिया जो बि मौक़िफ़ मालूम कयूं त इन्हनि मसइलनि जे बावजूदि इहे मसइला हल छो नथा थियनि। इस्पताल में आहियूं, इलाजु थिए थो हिते? किथे आहे इलाज? दवा किरो पर्ची ॾियो को टिकी फकी वठूं, बाबा जी किरोना चेक करायो। हाणे हथ सां पाण किरोना पछरायूं जा, कुझु बि कोन्हे, इलाज कोन्हे, का शइ कान्हे, न दवा आहे न टिकी आहे, खंघि शीशी बि हिननि वटि न आहे। ही पैसा काॾे था वञनि? लखे रुपया पाण जेब में भरीनि था, ॿियो केॾां थो वञे? माण्हू कोन था अचनि इस्पताल में, त रश हूंदी आहे, अचनि ई नथा। माण्हू छाजे करे अचनि? हुननि खे टिकी का बुखार जी टिकी मिले, रुपए वारी गोरी मिले तॾहिं बि अचनि, उहो बि कोन थो मिले, छाजे लाइ अचनि? अच्छा, हिकिड़ी टिकी बि नथी मिले, छाजे लाइ थो मिले? बसि पर्ची लिखी ॾींदा, वञूं स्टोर था वटि, उते ग़रीब माण्हू ई त वञूं था, चवनि था बाबा 1000 जी दवा लिखियलु आहे, हाणे हुजे 1000 असां वटि दवा वञूं वठूं, पोइ हिते छो अचूं? सूबे वज़ीर सिहत जो ज़िलो आहे, उन में दवा कान थी मिले, त पोइ ॿियनि ज़िलनि जी छा? हुननि जो त बेड़ो ई गर्क हूंदो। हा, ग़रीबनि खे इलाज नथो थिए? न ग़रीबनि जो ख़ुदा आहे, बाक़ी इलाज वोट ॾींदो ई? वोट ॾींदा आहियूं न, सभु कुझु। सही ॿुधा, पीपल्स पार्टी खे कंहिंखे था ॾियूं? ओॾी महिल चवंदा आहियो, भला वोट ॾींदा आहियो, ओॾी महिल चवंदा उन्हनि खे सभु कुझु कंदासूं, हा हर शइ थींदो, पर आहे कुझु बि कोन, दवा कान थी मिले। अच्छा, काॾे था कनि दवा? इलाज जेॾी महिल अची चवनि दवा कान्हे का, पर्ची लिखियो ॾियनि, चवनि स्टोर तां आनी वठो। मां कल्ह पायोसि, कल्ह बि असांखे चयूं त दवा कान्हे, पर्ची लिखी ॾिनो, चयूं ॿाहिरां आनी। तूं चवीं आहे त हिते त ग़रीब माण्हू ईंदो न, पोइ पर्ची ॿाहिरां लिखी ॾियनि, पोइ सरकारी अस्पताल में अचण जो कहिड़ो फ़ाइदो आहे? उहो चयोसि न, चयूं असां पंहिंजे घरां भरे ॾियूं, या सरकार ॾींदी त असां ॾींदासूं न। ही तव्हांखे सरकार एतिरा पैसा ॾिए थी, उहे काॾे था वञनि? उहो चयोसि न, चए असांखे जेकी शइ मिलंदी त ॾींदासूं, न जेकी न मिलंदी असां किथां ॾींदासूं। कल्ह बि लिखी ॾिनो ॿाहिरि जी। अच्छा, अॼु छो आहियूं? वरी वठण आहियूं? अॼु बसि आया आहियूं वरी। तो मिले माण्हू बसि हिते ट्रक कराए था अचनि। मिले थी दवा? किथे थो मिले? हाणे तूं बीह जांइ, जेको असांखे दवा मिलंदो न तूं ॾिस जांइ। मिले थी दवा? न असां दवा कंदे मां अॻु में वटि करायसि, मुंहिंजे टेस्ट कयूं, वरी नई सां चवंदा रोज़ टेस्ट कयूं, जलाल टेस्ट कंदा असांखे डेली 8 ॾींहं असां चवंदा टेस्ट कराई वेठुनि ॿई इहे। ही सूबाई वज़ीर सिहत अज़रा पियो जो पंहिंजो ज़िलो, हुते दवा नथी मिले? नथी मिले, छा कयूं तव्हां? बिल्कुलु छा था चवनि? छा था चवनि? टेस्ट करायो नक में, रोज़ टेस्ट नक में करायो, टेस्ट रोज़ नक वारी टेस्ट था करें? नक में, जान ॿी में कनि न, नक में कंदा, छो था कनि? कुझु कोन थो मिले, जेको कुझु लिखी था ॾियनि पंहिंजो। ॿाहिरी दवा छो था लिखी ॾियनि? ख़ुदा ॼाणे, अलाए छा जे लाइ लिखी था ॾियनि, उहो हुननि खे डॉक्टरनि खां पुछो छो था लिखी ॾियनि। हिते न आहिनि शायदि, कुझु कोन्हे तॾहिं त लिखी ॾियनि था। सरकारी अस्पताल में कीअं न हूंदो, हुते हर बजट मिलंदी आहे। पोइ अलाए छो नथा ॾियनि, अलाए केॾां था कनि। वोट ॾींदो ई भला? वोट त ॿिनी पीपल्स पार्टी खे जीए भोटो सां, हुकूमत बि पीपल्स पार्टी जी आहे। हा, बसि छा कयूं, पाण खे पाण शर्मंदो करणो थो पए। वोट वठण ईंदा आहिनि ओॾी महिल तव्हां उन्हनि खे वॾी इज़त ॾींदा आहियो, अजरक चांहियूं बिस्किट। बाबा ओॾी महिल इहे वाइदा कंदा आहिनि, जेके मसइला तव्हांजा हूंदा असां हल कंदासीं। ऐं जेॾी महिल हिते अस्पताल में गोरी बि नथी मिले? गोरी बि नथी मिले। वरी वोट ॾींदे? साईं वोट त हक़ आहे, ॾियणो त लाज़मी आहे, पोइ कंहिंखे बि ॾियूं। तव्हांजो हक़ न आहे? इलाज तइलीम आहे, वोट त ॾियणो ई पवंदो, कंहिंखे बि ॾियूं, पीपी खे न त ॿिए खे। 12 लिखी था ॾियनि, 2 कैसूल था ॾियनि, बसि सरकार 2 कैसूल खान ॾियनि था, भला 12 लिखी था ॾियनि, बसि बाबा ही दवा दो, बसि न इलाज सोलो आहे न कुझु। बसि दवा असांखे कंहिंखे बि कान मिली, न का पर्ची सार जो बीठा आहियूं, कुझु बि नथा ॾियनि। पर्ची वारो जवाबु ॾियो वेठो आहे त किरोना टेस्ट कयो, किरोना कंहिंखे आहे? कंहिंखे किरोना आहे हिते?
हाणे गोॾे में सूर आहे हुन लाइ पर्ची नथो ॾिए हाणे छा कयांसि हुन में ज़िद बदियो न कोई पैसा काॾे था वञनि पैसा पुछी निकिरंदा असांखे हिकिड़ो गोरी न मिली आहे ही छा आहे ॿुधा तुंहिंजी कहिड़ी पोस्ट आहे हिते क्लर्क जी जी अच्छा छा नालो आहे तुंहिंजो नो कमेंट्स प्लीज नो कमेंट्स प्लीज छो तोखे कंहिंखे नथो मञे ई कंहिंखे नथो हाणे छा कयो ज़िद कयो उठो चई चओसि न सभई ॾियोसि मीडिया ते पाण ख़्वार थी ख़बर पएसि ऐसा गले असां कर की ता नहीं था पुछू त ता ॿर दवा छो था लिखी ॾियो मां कुझु डॉक्टर साहब आहे तव्हां मूं वटि प्रूफ ॾेखारियो माण्हू सां 15 ॾींहं माण्हू ॻाल्हायो आहे मां पेशेंट 7 नालो मूं कंहिंखे ॿर लिखी नथा लिखी ॾियो दवा सर अर्ज़ु आहे तव्हां हींअर मां को मौक़िफ़ तव्हां कोन ॾिनो साहब असां ता साईं मां कंहिंखे बि लिखी न ॾिनो आहे अच्छा कंहिंखे बि लिखी न ॾिनो आहे तव्हां मूंखे प्रूफ ॾियो जेके मूं लिखी ॾिनो आहे तव्हांजे अस्पताल मां त लिखी ॾिनो तव्हां मुंहिंजो पार्ट था आहियो सर मां त कंहिंखे लिखी कोन ॾिनो आहे न तव्हांखे माण्हू चवे थो वठी थो न साईं असांजी तव्हांजे वज़ीर सिहत सां बि ॻाल्हि ॿोल थींदी आहे उहा चवंदी आहे त सरकारी हॉस्पिटल में ₹1 जी बि दवा ॿाहिरां माण्हू परचेज न कंदा कंहिंखे कोन लिखींदी आहे कंहिंखे बि कोन लिखींदी आहे तव्हांजे प्रिमिसिस में स्टोर आहे उते ॾिसो पेशेंट अचे पोइ उहो कंहिंखे बि लिखी कान ॾिनी आहे डॉक्टर साहिब अलॻि अलॻि वेठा आहिनि तव्हां भली हुननि खां पुछी सघो था पर्ची लायो मूंखे पाण टीबी वारज़ो आहे मां हींअर आयो मां थोरो घणो वात मां रत आयो आहे पर्ची लाइ कलाकु थियो आहे त बीठो आहे कलाकु थियो आहे मूंखे रत वात अची वियो आहे सुबुह मां पर्ची लाइ बीठो पर्ची मूंखे नथी काॾे थी वञे बजट तव्हांखे ख़बर आहे हिन जी बजट केतिरी आहे दवा बसि हिते ई लिमिट थी वञे हलो आहे तव्हांखे पहले कोन हलायो हुया हाणे हलायो या कीअं हलो कयो आहे MS मेडिकल रेप जो सरकारी अस्पताल में त को जवाज़ ई कोन थो बणिजे ख़बर न आहे ख़बर न आहे तूं हेॾो सारो माना मेडिकल रेप जो बिज़नेस थो करीं तोखे लाज जी ख़बर हुजणु खपे न बिल्कुलु गवर्नमेंट अस्पताल में तूं अची दवाऊं पंहिंजूं सेल थो करीं त पोइ गवर्नमेंट अस्पताल जो मकसद कहिड़ो देखिए सर पहले ये मैं आपको बता रहा हूँ कि मेडिकल रेप का क्या मकसद होता है ये गवर्नमेंट हॉस्पिटल है इधर हर गरीब बंदे आते हैं उनको फ्री इलाज होना चाहिए फ्री मेडिसिन होनी चाहिए ना तो आपका क्या काम है इधर आप तो लिहाजा सेल करेंगे मुफ्त में तो नहीं देंगे नहीं मेडिकल रिप्रेजेंटेटिव जो मैं डॉक्टर से इधर जो डॉक्टर बैठे होते हैं ये गवर्नमेंट एम्प्लॉय है ना बिल्कुल बोलो ही नहीं है कि आपको मेडिकल रेप से मिले आपने लॉ पढ़ा है बिल्कुल पढ़ा है नोटिफिकेशन पढ़ा है सिंध गवर्नमेंट का सेहत डिपार्टमेंट बिल्कुल पढ़ा है सर बैन है नहीं बैंड है उस पर सर आप क्यों आए किसने बुलाया आपको सही बताओ किसने अभी विजिट हो रहा था सर पहले विजिट नहीं था आपको एमएस ने परमिशन दी है या आपने अपनी किसी ने परमिशन नहीं दी हम खुद आए हैं अभी दवा तो रही નથી ભાવ હોય ને हाँ। સરકારી में દેખાડી હું લીસું મને को दाद फिरा थे हिते भला सरकारी दवा हिते था ॾियनि या तव्हांखे ॿाहिरि लिखी था बाहर की जा रहे न सरकारी अस्पताल में छो था दवा ॿाहिरि लिखी ॾियनि तो वो कह हुकूमत लिसे कीअं लिखी ॾिनी आहे तोखे न लिखी कोन ॾिनी आहे पर लिखी ॾींदा न लिखी ॾिना 12 वठ हाणे ॾिसूं मिड़ई छा कंदो आहीं तूं मां मज़दूरी को मज़दूरी कंदो हूंदे तूं दवा वठंदे या घर पालींदे पर छा कयूं मिड़ई मजबूरी आहे विढ़ूं त न दवा नथी मिले हिते न कयो बसि लिखी मोकिलनि था रवानो करे असां दवा गिनू धिके ॾे सां कढ छुड़ेंदन धिका था ॾियनि बाकी धिके ॾे निकर जी जी हाँ आ पर्ची भी नहीं देंदे अंदरू वालियां दा डोह कोनी हाँ उहा भी नहीं देंदे ही त अमा तोखे सिंपल ॾिना अथनि जेके मेडिकल रेप जा आहिनि इहे सरकारी दवा त आहे कान मिड़े तुंहिंजो अॼु असांजे करे भलाई थी अथई बस हाँ तू साॾे हीअ ॾिस न, कर ही सभु ही नॉट फॉर सेल जा आहिनि ही त सरकारी दवा त आहे कान ये को सरकारी दवा तोखे ॾिनी कान अथनि बस भाई आई पीछे सारी भलाई ही जेके मेडिकल रेप वारा गैर कानूनी घुमनि था उन्हनि जूं दवाऊं हाँ हाँ नाज़रीन हिन वक़्तु असां काज़ी अहमद सिविल अस्पताल जे ॿाहिरां मौजूदु आहियूं जिते सिविल सोसाइटी तरफ़ां हिन काज़ी अहमद अस्पताल जे लाइ स्ट्रगल कई त हिनखे तालका अस्पताल जो दर्जो ॾिनो वञे हिनखे मेडिसिन ॾिनी वञनि उनजो अॻुवाण मौजूदु आहे हिते असां अस्पताल में आया आहियूं असां काफ़ी मरीज़नि सां ॻाल्हि ॿोल कई आहे डिस्प्रिन जी बि गोरी नथी मिले त पोइ हेतिरी पघारूं हेतिरी बजट या काॾे थी वञे सभ खां वॾी महिरबानी सिंध टीवी वारनि जी जेके हिन इशूअ ते असां वटि आया आहिनि त तव्हांखे ॿुधाईंदो न त असां सिविल सोसाइटी काज़ी अहमद तरफ़ां इन ई शयुनि जे करे डॉक्टरनि जी खोट दवाउनि जी खोट जे करे 26 ॾींहं बुख हड़ताल अलामती बुख हड़ताल कैंप ते असां वेठा हुआसीं जंहिंजे करे असांखे केतिरी थ्रेट मिलिया सभु मिलिया पर उनजे बावजूदि वेठा उन खां पोइ मजबूरनि थी IHS वारनि ऐं सिंध हुकूमत जे कुझु नुमाइंदनि असां सां अची एग्रीमेंट कयो त भई ही तव्हांजा मुतालबा ही रूरल हेल्थ सेंटर आहे हिन खे तालके जो दर्जो कोन्हे असल में हक़ीक़त इहा आहे त 2017 में सरदार जाम तमाची उनड़ इहा अपग्रेडेशन कराया आहियो ऐं उनजो बोर्ड बि लॻल हो उहे तस्वीरूं असां वटि मौजूदु आहिनि
उन खां पोइ जाम आफ्ताब उनड़ उन बि असांजी हेल्प कई हिन वारे जहिड़ा कैंपनि में उन्हनि सां अॻुवाणनि सां मिलण। पर असल में वॾो अलमियो तव्हांखे मां ॿुधायां इहो आहे जो हिन काज़ी अहमद तालके में बरो काज़ी अहमद शहर सां को एॾो को वेर आहे सिंध हुकूमत जो या मर्कज़ जो हिते को बि कमु नथो थिए। हिते हर वक़्तु असांखे इहो ॿुधायो थो वञे अदा हिते डॉक्टर ड्यूटी कनि ई नथा। इहो त अजीब सुवालु आहे। जेके पघारूं खणनि था डॉक्टर ड्यूटी जिते कराची हैदराबाद में डॉक्टरनि खे गोलियूं हुयूं मारियो थो वञे उते ड्यूटी कनि था। हिते जे हुननि खे कुझु बि नथो थिए त उते ड्यूटी नथा कनि। वजह छा आहे? हिते उहे अचनि था हुननि खे सिक्योरिटी न आहे। बाबा सिक्योरिटी डॉक्टर खे छा खपे? डॉक्टरनि जा क्वार्टर लॻा पिया आहिनि। पर असल में ॻाल्हि इहा आहे त हिन अस्पताल जे अंदरि कुझु लाबियूं अहिड़ियूं आहिनि जेके हिन खे कवर कयो वेठियूं आहिनि। हिते पंहिंजा जेका पंहिंजा नवाज़ी लॻी पई आहे। दवा हिते आहे कान। इन माना सेंत का इन अस्पताल में करप्शन थिए थी। सही बेनता जी करप्शन आहे। इहा करप्शन आहिनि जेके माण्हू हिकिड़ा पंहिंजा मनपसंदि भर्ती कयल ऐं जिन खे माण्हुनि खे कुझु जेके गवर्नमेंट जिन खे रिटायर करे छॾियो उन्हनि खे IHS वारा हिते रखियो। IHS आहे। मां डॉक्टरनि सां ॻाल्हि ॿोल कई आहे उहे डॉक्टर घटि सूबेदार वधीक था लॻनि त इहो रवैयो कीअं हुजे? त असल में जेके साईं अपॉइंटमेंट जेके थियल ई अहिड़ा हूंदा जेके सियासी अपॉइंटमेंट थियल हुननि जो बिहेवियर त माण्हू सां सुठो हुजे इख़लाक़ सां ॻाल्हाइनि फीमेल अचनि थियूं हुनजो तरीक़ेकार मूंसां हुन जहिड़ो तरीक़ेकार हूंदो त आम माण्हू तव्हांजो छा हूंदो? साईं हू तरीक़ेकार सिधो छो कनि? हू त हुननि खे केरु चवण वारो ई कोन्हे। जॾहिं तव्हांखे मां ॿुधायां थो IHS आहे इदारो जो वोट बि ॾियनि था हुकूमत बि पीपल्स पार्टी जी आहे सिहत जी वज़ीर बि हितां जी आहे पोइ बि माना बेड़ो ॿुॾल आहे हुनजे ज़िले जे अस्पतालुनि जो। हाणे सिंध जी छा सूरत हाल? असां ॻाल्हि इहा ई कयूं पिया त सिहत जी वज़ीर बि असांजी हितां जी असांजा MP PP जा ज़िलो जेको आहे नवाबशाह आहे PP जो गढ़ आहे। PP जे गढ़ में ॿियनि ज़िलनि में ॿियनि शहरनि में कमु थियनि था। काज़ी अहमद खे जेको फतुल ज़रदारी सदर पाकिस्तान अॻूणो सदर पाकिस्तान आसिफ जो ही घर आहे। हीअ उनजी UC में असां बीठा आहियूं उनजे शहर में बीठा आहियूं। उनजे शहर में इहा हालत आहे। ख़ूबसूरत बिल्डिंग आहे काज़ी अहमद जे रूरल हेल्थ सेंटर जी हिनखे चवंदा तालका अस्पताल रूरल हेल्थ सेंटर आहे जेके कागज़ में बि इहो ई लिखियलु आहे। हाणे उनजी सूरत हाल तव्हां ॾिसी आओ माण्हुनि खां पुछिया डॉक्टरनि सां मिली डॉक्टरनि जो रवैयो तव्हां पाण ॿुधायो त अहिड़ो लॻो पिया जहिड़ा सूबेदार हू। हाणे डॉक्टर ख़ुदा जो रूप हूंदो आहे। डॉक्टर चवंदा आहिनि हुनखे वसी हूंदो आहे बाक़ाइदगी अलाह शिफ़ा ईंदा पर डॉक्टर जे हथों ॾींदो आहे। हाणे डॉक्टर जे करे मरीज़ सां मुअज़्ज़िज़ माण्हू सां अहिड़ो रूप हूंदो अहिड़ो लहजो इख़्तियार कंदा त पोइ हिते माण्हू ईंदा किथां? हिते तव्हां ॿुधायो डिस्प्लिन जी दवा त छा हिते का शइ माण्हू सां मिलण ई सही न आहे। हिते मरीज़ आहे त कलाकनि जा कलाक वेठो आहे डॉक्टर मर्ज़ी आहे जंहिंमहिल अचे मिले। तव्हां वटि MS न आयो आहे अञा तव्हां डॉक्टर हिते न आहिनि जेके आंदि राति जे वक़्तु तव्हां सां डिस्पेंसरी वेठा आहिनि जेके नशे जी हालत में आहिनि। बाक़ाइदगी सां असांजे हिन अस्पताल में मां हल्फ़ खणी ॻाल्हि थो कयां त राति जो नशो थिए थो बाक़ाइदगी सां नशो थिए थो। हिते जेकॾहिं स्पीड जे पाबंदी आहे पर स्पीड हो नशे में इस्तेमालु पियो थिए। नशानि खे पैसनि सां ॾिनो पियो वञे गरीब खे कंहिंखे फट लाइ इस्तेमालु न आहे। हिते तव्हां केॾो बि थोरी रहंद अचे वञे हुनखे हिते बसि थोरी दवा लॻाए बाबा नवां शहर रेफर कयो। हीअ रेफर अस्पताल आहे रूरल हेल्थ सेंटर बि न आहे हीअ तालका अस्पताल बि न आहे। असांजे हिन अस्पताल सां करप्शन उरूज ते आहे। किरोड़नि में बजट आहे सवाइ हिननि जे पघारुनि खां अलावा किरोड़नि में बजट आहे लेकिन दवा न आहे। हाणे एॾी करप्शन आहे हिते सियासी शहर जी छा सूरत हाल? सर अञा नंढो थोरो कया हिन अस्पताल में छा आहे कब्ज़ा आहिनि। हे तव्हां ॾिसो नादरा लॻी पई आहे पर यूनियन काउंसिल 1 जी ऑफिस लॻी पई आहे पोइ जजनि जा बंगला लॻा पिया आहिनि। हिते जी डॉक्टराणी जेकी आहे उहा सरकारी अस्पताल में ई मौजूदु आहे। घर पोयां वियम पंहिंजे घर में कराए प्राइवेट तौर ते। हाणे हीअ नाजाइज़ी आहे न एक्सरे नथो थिए एक्सरे नथो थिए एक्सरे लाइ माण्हू खे प्राइवेट अस्पताल मोकिलियो पियो वञे। हिते जेको सरकारी स्टोर आहे उहो बंदि पियो आहे। प्राइवेट अस्पताल तव्हां दवाऊं वठी वञी करे माण्हू ग़रीब वञी काॾे। शहर जी सूरत हाल अहिड़ी आहे तव्हां हली ॾिसो त शहर में गंदगी जा ढेर शहर में ₹1 बि जो बि कमु टाउन या ज़िले कौंसिल जे तरफ़ां खां न थियो। हिकिड़े वार्ड खे ₹4 लख महीने थो अचे माना ₹50 लख साल 4 साल 2 करोड़ हिकिड़े वार्ड खे मिलनि 2 करोड़ नज़र अचनि था वार्ड में। मां त इहा ई ॻाल्हि शुरू में कई हुई त जेकॾहिं तव्हां टाउन कमेटी वारा हिकिड़ो साल कमु कंदे शहर नंढड़ो आहे हीउ चमकी वेंदो तव्हां 4 साल वञी खाओ उहो बि कोन कयो। ₹1 जो कमु न थियो आहे। शहर में जमा शहर रोड जो चौंक आहे तव्हां 1 किलोमीटर रोड आहे तव्हां ॾिसी चवंदव यार वॾी हालत आहे। कागज़ में DC साहिब सां ॻाल्हि ॿोल थी चईसि हीअ त ठहियो पिया 2 दफ़ा कागज़ यानी उन 87 करोड़ खाॼा विया। जेके ब्यूरोक्रेट ऐं चूंडियल नुमाइंदा चवंदा मीडिया वारा कूड़ था आणनि असां सभु कमु सिंध खे पेरस करे छॾियो आहे।
माशाल्लाह प्रेस तमाम असांजे अॻियां न बिलाल साहब त गिलगित में चइबो त सिंध वांगुरु तरक़ी ॾींदासीं न सिंध में तरक़ी अहिड़ी थी आहे जेकॾहिं तव्हांजे साम्हूं आहे काज़ी मस्जिद जी हालत हाली ॾिसो चओ तरफ़ गंदगी लॻी पई आहे शहर में हींअर AC साहब थोरो कमु खणी ईअं चइजे 4 आना कमु थियो आहे जेको AC साहब एडमिनिस्ट्रेटर जेको हीअ आयो आहे सिस्टम उन में थोरो कमु थियो आहे न त असांजे बाज़ार में करोड़नि जो कारोबार थिए त बाज़ार में गोॾे जहिड़ो पाणी बीठो हूंदो अॼु बि तव्हांखे पाणी नज़र ईंदो शाही बाज़ार जे अंदरि ही सरकारी अस्पताल में दवा लिखी ॾींदा जेके तव्हां ॾींदा आहियो डॉक्टर? जी जी डॉक्टर चवंदा असां लिखी नथा ॾियूं? जेकी हूंदी आहे अंदरां लिखंदा जेकी न आहे त पोइ हितां लिखी ॾींदा। अंदरि न हूंदी आहे? हूंदी आहे। हूंदी आहे? जी जी। अच्छा जेकी न हूंदी आहे त उहो लिखी ॾींदा? जेको एमरजेंसी में जीअं अचे कैथीटर थियो माना त अहिड़ा सिस्टम आहिनि। पोइ हिन सरकारी अस्पताल जो फ़ाइदो कहिड़ो थियो? बसि उहो त आहियां। मां राति जो एमरजेंसी में आहियां पेशेंट खणी मूंखे पर्ची ॾिनो मां 3 चक्कर 2-2000 जी दवा हितां खणी आहे राति जो 12 बजे। अच्छा खानगी स्टोर खानगी स्टोर तां प्राइवेट तो बिलाल साहब चए तो सिंध में एडी तरक्की कराई आहे सेहत ते इंसान जो पहिरियों बुनियादी सहूलत हूंदा सेहत ज़िंदगी जो मसलो हूंदो आहे। बिलाल साहब तव्हांजे हिन पूरे 3 लाख जी आबादी तालका काज़ीअ में जेको तव्हांजो आबाई ॻोठ बि आहे उन में सेहत ज़ीरो आहे। तव्हां गिलगित खे इहो ॾींदो तरक़ी? असांजो त बेड़ो गर्क कई वरिछा आहे गिलगित जो बेड़ो गर्क लॻायो आहे ॾहीं ख़ुदारा तव्हां डॉक्टरनि जो रवैयो तव्हां सां कीअं? मूंखे त सूबेदार था लॻनि डॉक्टर घटि था लॻनि। मूंखे डॉक्टरनि जो रवैयो हिकिड़ो डॉक्टर आहे बाक़ी वो पर्ची भी लिखंदे उनके निंड अची थी वञे। हाँ ॿुध वो 65 साल उम्र अथसि मां बुज़ुर्ग हाणे मां कुझु कोन थो चवां वो पर्ची लिखंदे उनखे निंड अची थी वञे पोइ मरीज़ जी छा हालत हूंदी? सरकारी अस्पताल में दवा छो था लिखी ॾियनि ॿार पाण खे छा खाईंदा? कमीशन केॾां वेंदी? जी नाज़रीन ही असां जेको RSC काज़ी अहमद आहे उते असां हितां जेके मरीज़ आया उन सां ॻाल्हि ॿोल कईसीं त ही सूबाई वज़ीर सिहत डॉक्टर अज़रा फज़ल पेचो जो पंहिंजो डिस्ट्रिक्ट आहे। हितां जो जेको ज़िले चेयरमैन सरदार जाम तमाची उनड़ 4 साल उन हुकूमत कई। हितां जे टाउन चेयरमैन हितां जा MP MNA पाकिस्तान पीपल्स पार्टी जा आहिनि पर उनजे बावजूदि हितां जेके ग़रीब माण्हू जी तव्हां दाहूं ॿुधियूं ॻाल्हियूं ॿुधियूं त डिस्प्लिन जी गोरी नथी मिले पर अफ़सोस आहे जो सूबाई वज़ीर सिहत जे पंहिंजे ज़िले में हिते जेके राति जो डिस्पेंसर आहिनि या मेडिकल स्टाफ आहे उहो नशो करे हिते वेहनि था। तव्हां हिन अस्पताल में खानगी मेडिकल स्टोर मौजूदु आहे मेडिकल रेप सरेआम घुमनि था त इहा सूरत हाल आहे तालका RSC काज़ी अहमद जी त ग़रीब माण्हू खे को बि रिलीफ न आहे। हिते वक़्तु आहे हिकु शार्ट कमर्शियल ब्रेक जो ब्रेक खां पोइ ॿीहर मिलूं था। दोस्त मोहम्मद कॉलोनी सिटी काज़ी अहमद शहर जी हिकु मेन कॉलोनी आहे जंहिंमें तक़रीबन सॼी प्लाटिंग जी तमामु आबादी घर बंगला सुठा ठही चुका आहिनि पर मसइलो वॾो इहो आहे त असां वटि ड्रेनेज जो मुकमल सिस्टम ई कोन्हे न लाइट जो को इंतज़ाम आहे न ई गैस आहे न CC टैपिंग जा जेके रूट रस्ता आहिनि। असांजे घरनि जे नेकाल जो मसइलो आहे मींहुं बरसाति अचण जी सूरत में असांजे घरनि में पाणी गोॾनि जेतिरो थो बीही वञे। हिते लखनि ऐं किरोड़नि जा ख़र्च करे जॻहियूं जायूं बंगला ठाराए उन खां पोइ जेकॾहिं मींहुं बरसाति अचे थो त असांजा बुनियाद हेठि हलिया था वञनि फ़र्श सॼा वेही था वञनि। असांजा वॾो मसइलो ज़ुल्म आहे। हींअर जेके बरसातूं पियूं ही जेके बि शहरी दोस्त आहिनि पूरो काज़ी अहमद शहर जो गवाह आहे त सॼी दोस्त मोहम्मद कॉलोनी ॿुॾी पई वञूं पिया AC साहब ॾे त चवनि पिया त ही असांजो मसइलो कोन्हे तव्हांजी कॉलोनी सिकनी कान्हे का लिहाज़ा इहे बुनियादी सहूलतूं तव्हांखे न मिलंदियूं। बाबा जे सिकनी कान्हे का त पोइ ॿुधायो त हिन कॉलोनी जी रजिस्ट्रेशन जेको वञे थो त उन जी थिए थी रजिस्ट्रेशन बि थिए थी दाख़िला बि थिए थी ख़रीदो फ़रोख़्त बि थिए थी तव्हां उहा बंदि करायो न केरु प्लाट वठे न केरु घर ठाराए न केरु ॿुॾे उहो बि मसइलो आहे उहो हले पियो। उन खां पोइ जे वञूं पिया टाउन ऑफिसर ॾे त बाबा असां वटि बुनियादी फंड कोन्ह के असांजा MNA MP त ख़ुदा उन्हनि खे ख़ुशि रखे अलाए किथे कहिड़नि बंगलनि में सुता पिया आहिनि का ख़बर कान्हे का अवाम खां वोट वठी 5 सालनि ताईं अहिड़ा लापता थी विया आहिनि जो कॾहिं बि सार लधी कोन अथनि। कॾहिं काज़ी अहमद जा ख़ुशनि शहर दोस्त मुल्कालनि जे लाइ मसइलनि जे लाइ कॾहिं वेहारण बैठक कोन के बाक़ी जेके हुनजा ज़ाती जेके माण्हू आहिनि
जेके राशा खाशा आहे उहे उन्हनि जा कम पंहिंजे हिसाब सां हलनि पिया थियनि पिया ग़रीब गुरबो ॿुॾे पियो ऐं मसइलनि जे वर्च लाइ असांजी अपील आहे इंतिज़ामिया खे आला अमलदारनि खां DC नवाब शाह खां AC काज़ी अहमद खां वज़ीर आला सिंध खां त दोस्तमंद कॉलोनी में जेके बुनियादी सहूलियतूं ख़ुदा असांखे ॾियो असांजे जीअण जा हक़ असांखे न खसियो असां ते महिरबानी करे असांजे हाल ते रहम करम कंदे असांजा मसइला सफ़ाई जो बि को ख़ासि बंदोबस्तु हिते कोन्हे जेको टाउन कमेटी जे तरफ़ खां थी वञे या इंतिज़ामिया जी तरफ़ खां को उन ते अमल करायो वञे या जेको अमन मान जे हिसाब सां बि पुलिस जी कारकर्दगी ज़ीरो आहे इहो ई तव्हां ॾिसो पिया जिते किथे फुरूं धाड़ा इहे वग़ैरह शुरू थी विया आहिनि ऐं नाजाइज़ूं वधी वियूं आहिनि ॿिया अहम मसइला त ॿियो कुझु बि कोन्हे हीअ जेके AC या माण्हू जेके तंग पिया कनि ग़रीबनि खे तमामु उन जे लाइ चवंदासीं त उनजो को रद्द अमल या उनखे को अहिड़ी जाइ फराम कई वञे जिते उहो पंहिंजो गुज़र सफ़र करे सघे ॿार पढ़नि था तव्हांजे साम्हूं तव्हांजे पासे में एॾी गंदगी आहे त पोइ छा बीमार न थींदा हूंदा ॿार या अहिड़ी स्मेल ईंदी हूंदी जी बिल्कुलु ॾाढी स्मेल अचे थी ऐं उन खां अलावा जेको टाइफाइड मलेरिया ऐं हेपेटाइटिस इहे जेके आम बीमारियूं आहिनि हिते जेकॾहिं तव्हां चेकिंग कंदो त हर घर में को न को पेशेंट हूंदो हिते इहा वजह आहे त हिते ड्रेनेज सिस्टम कोन्हे को ड्रेनेज सिस्टम न हुअण जी वजह सां हिते प्लाटनि में पाणी बीठो आहे जेकॾहिं केरु जॻह ठहिराए थो त वरी जेको आहे उहो पाणी क्रॉसिंग न आहे जंहिंजे करे हिते मच्छर ऐं गंदगी तमामु घणी आहे जंहिंजे करे तमामु घणी असांखे तकलीफ़ आहे ॿारनि खे बरसाति थींदी आहे पोइ स्कूल खुलियल हूंदा न बंदि हूंदा न बरसातिनि में असां बंदि करे छॾींदा आहियूं मजबूरनि नंढड़ा ॿार जी पढ़ाई डिस्टर्ब न थींदी न ॾाढी डिस्टर्ब थींदी आहे बरसाति जे करे त इन लाइ असां गुज़ारिश कयूं था वज़ीर आला सिंध खे ऐं उन खां अलावा बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जन खे ऐं ॿी पीपल्स पार्टी जेका आला क़यादत आहे जिन जी सिंध में गवर्नमेंट आहे उनखे असां गुज़ारिश कयूं था त महिरबानी करे काज़ीमत शहर में दोस्तमंद कॉलोनी खे ड्रेनेज सिस्टम ॾिनो वञे हिकु ड्रेनेज बि न आहे रोड रस्ता बि न आहिनि जी हा रोड रस्तनि जी बि कमी आहे पर जेकॾहिं पाणी न हूंदो तॾहिं बि माण्हू थोरो गुज़ारो करे थो वञे हिते ड्रेनेज जो पाणी बीठल आहे जंहिंजे करे हिते अचण वञण में असांखे ॾाढी तकलीफ़ थिए थी का सहूलियत कान्हे का दोस्तमंद कॉलोनी आहे जेका अस्पताल जे पोयां असां हिते गंदगी में मच्छरनि लाइ आज़ादु करे छॾियो असां लाइ असांखे सहूलियत ॾिनी वञे असां नेकाल न आहे का बि सहूलियत न आहे असांखे सो इन गंदगी जे करे तमामु परेशान वार्ड आहे वार्ड साईं चोथों ऐं पंजो आहे असांखे हिते ॼाण न आहे टाउन कमेटी टाउन कमेटी इंतिज़ाम हथ में हर शइ टाउन कमेटी इंतिज़ाम में आहे न पोइ छो नथा तव्हांखे ड्रेनेज सिस्टम कयूं रड़ियूं कयूं अथऊं पर कुझु कोन थो थिए अञा ताईं त चवनि था ही तव्हांजी जॻह था टाउन में ई कान्हे का हीअं कान्हे का हूं कान्हे का इन हिसाब सां असांखे मोटाए था छॾियूं पाणी में थी अचे मींहुं थो अचे असांजा घर लुड़नि था असां ॿुॾूं पिया हिते असां सम्झ ॿेड़ीअ जे सहारे ॿार कीअं वेंदा हूंदा स्कूल खणी था पहुचायूं साईं स्कूलनि ते कुलनि ते खणी पोइ स्कूल पहुचायूं का सहूलियत कान्हे का सर वोट वठण ईंदा वोट वठण त अचनि था पोइ का शइ कान्हे का भाउ ॿुॾूं पिया मच्छर गंदगी न रोड न रस्तो मरे त भरे पियो मरे का को ॿुधण वारो ई कोन्हे को वॾी मुसीबत में आहियूं लखनि जा बंगला आहिनि ईअं बसि छो नथा ॾियनि दुश्मनी सां छा अथनि पतो त पए कोन थो वोट बि वठनि था मच्छरनि में कीअं था रहो था बसि पोइ लाचार छा कयूं चाहियूं काॾे कयूं त कयूं चाहियूं न काॾे कयूं मजबूरी खां वेठा आहियूं भैया हे का सहूलियत कान असां न ड्रेनेज आहे न रोड आहे न रस्तो का कुझु कोन्हे को वॾी मुसीबत आज़ार आहे असां लाइ आहे का सहूलियत आहे हिते का बाबू का सहूलियत ई कान्हे न को नालियूं आहिनि न को रस्ता आहिनि का सहूलियत ई कान्हे ईअं ई ठलासी वेठा आहियूं अच्छा मच्छर बि ॾाढो थो थिए हिन गंदगीअ ते इन मच्छरनि जे में सूरनि जे असां बसि जहिड़ो अज़ाब में तड़पियल आहियूं लखनि करोड़नि जूं जॻहियूं आहिनि पर पहिरीं ॻाल्हि असां वटि नेकाल न आहे कहिड़ो बि ड्रेनेज जो सिस्टम न आहे असां टाउन वारनि खे असां ज़िले जे इंतिज़ामिया खे सभिनी खे काफ़ी मरतबा असां दावूं कयूं पर असांजे हिन कॉलोनी में का बि सहूलियत न गैस जी सहूलियत आहे न लाइट जी सहूलियत आहे न ड्रेनेज जी सहूलियत आहे न गलियुनि जी रस्ता पका थिया आहिनि असां तमामु परेशान आहियूं असां निहायती शुक्रगुज़ार आहियूं तव्हां सिंध TV वारनि जा असांजो ई आवाज़ु मथे पहुचायो त जीअं असां तव्हां वोट ॾींदा हूंदो त पोइ उहे छा था चवनि साईं वोट त ॾियूं था उहा त तव्हां सभिनी खे ख़बर आहे वोट मजबूरी आहे ॾियूं था पर अचनि था ओॾी महिल वॾा वॾा वाइदा थियनि था असां सां वॾा वचन थियनि था पर असांजो मसइलो को बि हल कोन था कनि स्कूल वेंदा हूंदा औरतूं का बीमार थिए का काॾे वञनि साईं स्कूल बंदि थियो वञनि बरसातुनि में असांजा स्कूल बंदि थियो वञनि घरनि में जा जेके बीमार माण्हू उहो हथनि ते खणी असीं जेको हॉस्पिटल पहुचायूं था ऐं मच्छरनि जो आज़ार ॿार बीमार रस्तो ख़राबु लॻो पिया रस्तनि में गंदगी लॻी पिया हीअ असांजे भरिसां स्कूल आहे उहो बंदि थियो वञनि स्कूल सां बरसाति पए जा गाॾी शइ ते त ॾाढो असांजी परेशान आहियूं न हीअ जेको ड्रेनेज आहे सभिनी घरनि जो माना ॿाहिरि ईअं ओपन प्लाटनि में ओपन प्लाटनि में तव्हां सॼी कॉलोनी ताईं बीमारियूं न थींदियूं
सही तमामु घणियूं बीमारियूं थियनि थियूं इन में हेपाटाइटिस बी सी थिए थी वञे साईं, मलेरिया थियो थो वञे साईं, टाइफाइड थियो थो वञे साईं, पोड़ा पोड़ा जेके दम जा मरीज़ सहक जा मरीज़ उन्हनि जा वॾो मसइलो आहे। बरसात में सारे कोई गिर जाएगा, किसी को चोट लग जाएगी, या फिर बाइक में जा रहा है कोई टायर स्लिप होता है, कुछ कैसे होता है, कोई गिर जाएगा, चोट लग जाएगी किसी पे। नाज़रीन, हिन वक़्तु असां असिस्टेंट कमिश्नर काज़ी अहमद ऐं एडमिनिस्ट्रेटर टाउन कमेटी काज़ी अहमद अब्दुल कदीर गुजर साहब वटि मौजूदु आहियूं। उनखां पुछंदासीं त जेकी RSC हॉस्पिटल आहे काज़ी अहमद ऐं जेके मुख़्तलिफ़ 7 वार्ड आहिनि उतां जे माण्हुनि काफ़ी शिकायतूं कयूं आहिनि, ख़ासि तौर ते हॉस्पिटल में जेको माण्हू खे दवा नथी मिले। जो आपने पॉइंट आउट किया है RSC काज़ी अहमद के मसले मसाइल, वो मसले मसाइल हमारे इल्म में है। मैंने 2-3 दिन पहले भी विज़िट किया था, तो वहाँ पे दवाइयों का जो है बहुत ज़्यादा फुकदान है कि हमें मेडिसिन शॉर्टेज बहुत ज़्यादा नज़र भी आ रही है और उनकी मेडिसिन डिस्पेंसरीज़ हैं वो बिल्कुल खाली पड़ी हैं। तो पब्लिक को वाकई बहुत बड़ा इस चीज़ का एक दुश्वारी उठानी पड़ती है कि वहाँ पे कोई मेडिसिन नहीं है तकरीबन 1 महीने से, और इस चीज़ को हम लोग IHS के इल्म में ला भी चुके हैं। उससे पहले DHOs ने, MS ने लेटर लिखे भी हैं। हम लोग कोशिश कर रहे हैं कि जितना जल्दी उनके कोई प्रॉब्लम्स चल रहे हैं फाइनेंशियली वो जितनी जल्दी रिजॉल्व हो जाएं, ताकि हम लोग मेडिसिन की जो शॉर्टेज है उसको कवर कर सकें। जहाँ तक गंदगी का है तो उनके अपने स्वीपर्स हैं, उसको MS की मैं बीच में पोलियो की मीटिंग चल रही थी, लेकिन मेरा ख़्याल है कि अभी उन्होंने उसको काफ़ी बेहतर किया है। कुछ क्रॉनिक इश्यूज़ हैं जहाँ पे ड्रेनेज का मसला है, उसके लिए हमें पूरी लाइन एक जो है उसको रिपेयर करना पड़ेगा। तो हम लोग कोशिश कर रहे हैं उसको थोड़ा जितना हम कर सकते हैं टाउन की मद से, या फिर अगर हॉस्पिटल की तरफ से कोई सपोर्ट आती है, DHO की तरफ से कोई सपोर्ट आती है, तो हम वो ड्रेनेज लाइन जो है उसको हम इंशाल्लाह रिपेयर करा देंगे, ताकि जो एक परमानेंट मसला है वहाँ पे ड्रेनेज के पानी का, उसको हम हल कर सकें। सर, आपको तो 1-1.5 महीना हुआ है, लेकिन इससे पहले जो सेटअप था इलेक्टेड रिप्रेजेंटेटिव का, तो हमें जो मालूम है कि 4 लाख पर वार्ड पे आते थे मंथली उनके डेवलपमेंट साइट के लिए, तो ये 1 साल में 48 लाख बनते हैं हर वार्ड के लिए। लेकिन पीरमाला है, सरदार कॉलोनी है और दूसरी वो जो कॉलोनी है वो कहते हैं कि इस टाउन कमेटी में नहीं आती है, लेकिन वो सिटी से लगती है, तो ना उधर ड्रेनेज है ना उधर डेवलपमेंट की कोई स्कीम हुई है। तो इस हवाले से आपने क्या इनिशिएटिव उठाया, क्योंकि सफाई का भी बड़ा इशू है, उधर प्राइवेट स्कूल से बच्चे जाते हैं, ख़वातीन जाती हैं, तो बड़ा वो मुश्किलात का सामना है उनको। बिल्कुल, जो मसले आपने उठाए हैं ये हैं भी, मौजूद भी हैं, और मैं बिल्कुल इनका एतराफ़ करता हूँ कि सफाई के मसले मसाइल भी हैं और डेवलपमेंट के इश्यूज़ भी हैं। अनफॉर्चुनेटली पिछले 4-5 सालों में ये जो जिन 4 लाख पर वार्ड आते हैं, ये बहुत बड़ा चंक जो है ना ये सैलरीज़ में हमारा जा रहा है, और काज़ी अहमद में बहुत बड़ा शॉर्टफॉल रहा है डेवलपमेंट के फ़ंड्स का। तो अगर वो फ़ंड्स काज़ी अहमद को बर वक्त मिलते जाते तो मेरा ख़्याल है कि डेवलपमेंट बहुत बेहतर होती है आज की निस्बत। तो हम लोग, मैं कोशिश कर रहा हूँ कि अगर हमारा जो वो शॉर्टफॉल है काफ़ी ज़्यादा है, अगर हमारे पास वो पैसे किसी तरह आ जाए तो हम वो डेवलपमेंट, अभी तो हमारे पास डेवलपमेंट्स हम लोग करा ही नहीं सकेंगे अपने टेन्योर में, उसकी वजह कि अभी तो एक ऊपर से एक बैन है कि कोई भी न्यू स्कीम हम लोग लॉन्च नहीं कर सके। फिर भी हम लोग कोशिश कर रहे हैं कि जहाँ पे जो हमारी गलियां हैं उनको हम थोड़ा सा रिपेयर कर दें, जो हमारे ड्रेनेज सिस्टम है उसको थोड़ा सा रिपेयर कर दें, सफाई के सिस्टम को थोड़ा सा एक चैनलाइज़ कर दें, थोड़ा बेहतर कर दें सिस्टमेटिकली। लेकिन कुछ मसले मसाइल ऐसे हैं कि बहुत सारे हमें जो मुलाजिम हैं वो मुलाजिम तबका जो जिनको आना है, वाइट कॉलर वाला एक बड़ा सिस्टम है जिसको हम लोग कोशिश कर रहे हैं ख़त्म करने के। बहुत ज़्यादा एम्प्लॉयज़ हैं, फिर थोड़ी सी रैशनलाइजेशन ऑफ एम्प्लॉयज़ करने की ज़रूरत है कि टाउन में हमें म्यूनसिपल स्टाफ की ज़्यादा ज़रूरत है एज़ कम्पेयर टू क्लैरिकल स्टाफ। तो ये थोड़ी सी कॉम्पोजिशन है जो मे बी किसी पॉइंट पे गवर्नमेंट इस चीज़ को रियलाइज़ करके थोड़े से क्लैरिकल स्टाफ को हम कम करके अगर हम म्यूनसिपल स्टाफ को अपना बढ़ाएंगे तो हमारी ये जो सफाई के इशूज़ हैं उनको हम बहुत बेहतर तरीके से हल कर सकते हैं। जी नाज़रीन, अॼु असां टाउन कमेटी काज़ी अहमद जे जेके मुख़्तलिफ़ कॉलोनियूं हुयूं, RSC काज़ी अहमद हो, उते जेके माण्हू हुआ, शहरी हुआ, समाजी अॻुवाण हुआ या जेके मरीज़ आयल आहे उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कईसीं। इस्पताल जी त अहिड़ी हालत आहे जो माण्हू खे डिस्प्रिन जी गोरी बि नथी मिले। उते डॉक्टरनि जो जेको रवैयो आहे उहो इंतिहाई सख़्तु रवैयो आहे ऐं मरीज़नि सां चेकअप करण वारो, उन सां गॾोगॾु सरकारी अस्पताल में मेडिकल रेप्स जी रश हुई। उते जेकॾहिं को बि मैकेनिज़म कोन हो, माण्हू दाऊं पिया कनि त असांखे दवाऊं नथियूं मिलनि। अहिड़ी सूरत हाल दोस्ताबाद कॉलोनी, पीर कॉलोनी, सरदारा
कॉलोनी ॿियनि इलाइक़नि में त उते न ड्रेनेज सिस्टम आहे, न तरक़ियाती कमु आहे, न माण्हू के बुनियादी सहूलियतूं आहिनि। माण्हुनि जूं उहे दाऊं हुयूं त असां बार बार एहतजाज बि कया आहिनि, दाऊं बि कयूं आहिनि, पर उनजे बावजूदि असांजी केरु ॿुधण लाइ तयारु न आहे। जेतोणीकि हिते पाकिस्तान पीपल्स पार्टीअ खे हमेशह हितां जे माण्हू वोट ॾिनो आहे। ज़िले चेयरमैन हितां जो हुयो, MP MNAs पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जा मुसलसिल हितां खटंदा रहनि था, पर उनजे बावजूदि काज़ी अहमद शहर जा जेके शहरी आहिनि या हितां जेके माण्हू आहिनि उहे बेयारो मददगार आहिनि। हिन जदीद दौर में बि हू बुनियादी सहूलियतुनि खां महरूम। हुनजो चवण ते असां कुझु नथा घुरूं, सिर्फ़ु असां इस्पताल में इलाज दवाऊं था घुरूं, असां पंहिंजे इलाइक़नि में ड्रेनेज था घुरूं, सफ़ाई सुथराई था घुरूं। त हुनजो चवण ते असांजी का बि अहिड़ी सहूलियत न आहे। जॾहिं त असिस्टेंट कमिश्नर जेको काज़ी अहमद हुनजो चवण आहे त बिल्कुलु हुन बि इहो एडमिट कयो त काज़ी अहमद इस्पताल में दवाउनि जी सूरत हाल बिल्कुलु ख़राबु आहे, मेडिसन जा इशूज़ आहिनि। ऐं उन सां गॾोगॾु हुनजो चवण आहे त बिल्कुलु डेवलपमेंट साइड में बि कुझु कोताहियूं आहिनि, पर असां कोशिशि कयूं पिया त उनखे माना हल कयूं। हिन जो चवणो हुयो त एक्सिस ऑफ एम्प्लॉय जेके क्लरिकल स्टाफ उहो तमामु घणो आहे। म्यूनिसिपल कमेटीअ में एतिरो स्टाफ न आहे जेको सफ़ाई सुथराई करे। वाइट कलर माण्हू भर्ती थिया आहिनि जेके सिर्फ़ु पघारूं खणनि था, पर उहे ड्यूटियुनि ते नथा अचनि, उहे सफ़ाई करण लाइ तयारु कोन्हनि। त इहा सूरत हाल आहे काज़ी अहमद जी। जेतोणीकि हीउ प्रोग्राम हितां जा चूंडियल नुमाइंदा, हितां जा कामोरा या सिंध हुकूमत या उनजे जेके वस वारा आहिनि उहे ॾिसनि था त काज़ी अहमद ते ज़रूरु नज़र फेराईंदा। अॻे प्रोग्राम लाइ पंहिंजे मेज़बान ज़ुल्फ़कार ख़ासि करे इजाज़त अलाए ने कया।